नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी भरिसां क़ौमी शाहराह ते मोटरवे पुलिस नामालूम माण्हुनि जो लाश हथायो है। मोटरवे पुलिस लाश खे ॾिसी भरिया पुलिस खे इतला ॾिनो है। इतला ते पुलिस पहुची लाश खे खणाए अस्पताल आंदो, जिथे खीसे मां क़ौमी शनाती कार्ड ऐं फोन नंबर मिलण ते वारसनि खे इतला ॾिनो, जिन पहुची लाश जी सुञाणप मञठ वासी 40 वरिय जो बशीर अहमद मरी तौर कई है। ॿिए पासे मोटरवे पुलिस जो चवण है त लाश जी हालत में ॾिसी लॻे पियो त का नामालूम मुसाफ़िर गाड़ी खेसि रात देर सां टक्कर हणी वई है। जॾहिं त फोती जे भाउ हज़ार खान मरी ॿुधायो त मुंहिंजो भाउ गुज़रियल ॾींहुं कंहिं कम सां घर खां ॿाहिरि वेलो सुबुह सवेल जंहिं जे फोत थियण जो इतला पुलिस वटां मिलियो है। असां असल बलूचिस्तान जा आहियूं, हाणे कंडियारो तालुके जे मञठ शहर में रहंदा आहियूं। भरिया पुलिस लाश ज़रूरी कार्रवाईनि बाद वारसनि हवाले कयो, जेके लाश खणाए मञठ रवाना थी विया आहिनि। इन सिलसिले में भरिया पुलिस जो चवणु आहे त लाश जो पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। वधीक जांच करे रहिया आहियूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।